शहजादकोट के निवाई गांव पुनल जमाली नज़ इमाम बख्श जमाली की रिहायशी अली जान जमाली अपने करीबी रिश्तेदारों समेत प्रेस क्लब शहजादकोट पहुंचकर मैटरनिटी होम इंतज़ामिया के डॉक्टरों की नाअहली और गफलत के ख़िलाफ़ एहतजाजी मुजाहरा किया। उनका कहना था कि डॉक्टरों की नाअहली और गफलत ने मुझसे मेरी बीवी और नौमौलूद बच्चा छीन लिया। कल शाम जो 4 बजे मां पंहिंजे ॿारनि खे हिते आंदुमि यमघर में। उते यमघर में आंदुमि, मूंखे चयूं तुंहिंजे ॿारनि जो बाबा टेस्ट हाणे वञी कराए। टेस्ट मां वञी करायुमि, टेस्टूं करायुमि, चवंदो हर शइ नॉर्मल आहे, रत बि सही आहे, ॿार बि सही आहे, ॿार जा हिनखे सूर आहिनि, ॿार जा सूर आहिनि। मां चयुमि सही आहे, ठीकु आहे, कहिड़े टाइम ताईं डिलीवरी थींदी? न आहे त मां सुभाणे अची, सुभाणे चरिया त न आहियो तव्हां, जानवर त न आहियो, इहे सुभाणे खणी ईंदुसि। जॾहिं तव्हां चओ था अॼु डिलीवरी थींदी त अॼु करायो। मां चयुमि सही आहे, ठीकु आहे, मां वियां थो। डिलीवरी जे लाइ विहारियूं, मूंखे विहारियूं तक़रीबन 11 राति जा थियनि पिया। मूंखे सॾु कयूं बाबा पंहिंजो मरीज़ खण असां खां। मां वियुमि त होश में ई कोन हुई। जॾहिं होश में कोन हुई, सभु कारो लॻल हुई, मां वियुमि त हुनखे मुंहं में हिते थप्पा हणनि पिया। मां चयो इहो छो था हणोसि? चई होश में आणियोसि था। मां चयो होश में त डिपूं आहिनि, सिरिंजूं आहिनि, सुयूं आहिनि, टेबलेट आहिनि, उन्हनि जे ज़रिए थी थो सघे। थप्पनि हणण जी ज़रूरत कहिड़ी? ॿुधे इहो पोइ उन खां पोइ वरी मां जो इहो मूंखे ईअं चयूं त मां चयो मुंहिंजो मरीज़ होश में त आणियो, जीअं आंदुमि मां उअं ई त हाणे ॾियो न मूंखे, त मां खणी वञा न। ईअं कीअं मां खणी वञा हिनखे? मां हितां कढंदुमि, कढण सां मरी वेंदो। जीअं पोइ मां इहो दीवारनि खे धका आयुमि। पोइ इहो नर्स डॉक्टर ॾे फ़ोन कयो, बुरोइया डॉक्टर, उन ॾे फ़ोन कई। उहो उन फ़ोन ते उनखे ॿुधायो। पोइ 2 डिपा चाढ़ियूं, सुयूं हयूं, कुझु हिते होश में आयो। तक़रीबन 11:45 ते डिलीवरी थी। 11:45 ते डिलीवरी थी, पोइ बि वियोसीं। वरी मूंखे चयूं बाबा को मसइलो न आहे, हाणे डिलीवरी थी वई, हाणे बिल्कुलु तुंहिंजा ॿार बिल्कुलु सही आहिनि। राति जो 3 बजे मूंखे हितां वरी जवाबु ॾिनो, चई बाबा हाणे पंहिंजो लाड़काणे खणी वञे। मां चयो लाड़काणे कीअं खणी वञा, हिनखे होश ई न आहे। चई न बिल्कुलु सही आहे, तव्हां खणी वञोसि, मां तव्हांखे लिखी थो ॾियां, बिल्कुलु तव्हांजो ओसी ताईं पहुचंदो। हितां मां वियुमि, कंबर टपियुमि, मुंहिंजे ॿारनि जी घणे लुच पुछ हुई, उन 3 किलोमीटर खनि लाड़काणे माना हुयो पचड़ में दम ॾिने। उते मां वियुमि, उते मूंखे डॉक्टरनि चयो बाबा जॾहिं अहिड़ो हिनजो हालियत हुयो, सीरियस हुयो, जी हा फौत थी वई। पुट बि पहिरियों ई डिलीवरी उन टाइम ई फौत थी वई न। जे इंतज़ाम जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सदाईं जॾहिं बि ॾिसो तव्हां का डिलीवरी हुते नॉर्मल नथी थिए। हाणे राति जेका डिलीवरी थी अली जान जी घरवारी बि गुज़ारे वई, छोकिरो बि गुज़ारे वियो आहे, सिर्फ़ु नाले जे करे। लाड़काणे वारा चवनि पिया तमामु सीरियस केस हो, हिननि खयूं छो पहिरियों रेफर कंदा लाड़काणे, लेकिन रेफर न कयो। हे कोस घर आहे, व्यम घर न आहे, सिर्फ़ु हे थोरो घणे पैसे लालच में माण्हू चवंदा है पाण फांसंदा। साकब मजीद कहना था कि डॉक्टरों की नाअहली ने हद कर दी है। उनका मुतालबा था कि अगर हमारे साथ इंसाफ नहीं किया गया तो हम एहतजाज का दायरा वसी कर देंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शहजादकोट।